नाज़रीन, हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे 174 में उर्स मुबारक जे इंतज़ामनि बाबति हिकु सेवण शरीफ़ में हिकु अहम इजलास मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंजी सदारत सूबाई वज़ीर औक़ाफ़ सिंध रियाज़ हुसैन शिराज़ी कई आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे निज़ामुद्दीन गंभीर। अॼु निज़ाम ॿुधाईंदा छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधायां त सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज़ जे सालियानी 774 उर्स मुबारक जे इंतज़ामनि बाबति अॼु सेवण शरीफ़ में हिकु अहम इजलास मुनक़द कयो, जंहिंजी सदारत सूबाई वज़ीर औक़ाफ़ सिंध रियाज़ हुसैन शाह शिराज़ी। इजलास में डिवीज़नल कमिश्नर हैदराबाद फ़याज़ हुसैन अब्बासी, डिप्टी कमिश्नर जामशोरो गज़नफ़र अली क़ादरी ऐं SSP जामशोरो मोहम्मद ज़फ़र सिद्दीक़ छांगा पिणु शिरकत कई। उन खां सवाइ इजलास में डायरेक्टर सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट, डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी, डिवीज़नल सदर पीपल्स पार्टी हैदराबाद आजिज़ दामरा, अॻूणो MNA सरदार सिकंदर राव पोटो, मुमताज़ मंगी ऐं DHO डॉक्टर पीर मंज़ूर समेत मोटर ऐं पुलिस, रेंजर्स, स्पेशल ब्रांच सिहत खाते, औक़ाफ़ ऐं ॿियनि लाॻापियनि खातनि जा ऑफिसर पिणु शरीक हुआ। इजलास दौरान ॿुधायो वियो त हज़रत कलंदर लाल शहबाज़ जो 774 उर्स मुबारक 7 तारीख़ खां 9 फरवरी ताईं मुनक़द कयो वेंदो, जंहिंमें मुल्क जे कुंड कुछ मां तक़रीबन 30 लख खां वधीक ज़ाइरीन जी आमद थी सघे थी। मां तव्हांखे इहो ॿुधायां त डिवीज़नल कमिश्नर फ़याज़ हुसैन अब्बासी मूजिबि इहो चयो वियो त 3 फरवरी खां 12 फरवरी ताईं सेवण शहर में हेवी ट्रैफ़िक जी दाख़िला ते पाबंदी हूंदी। वधीक डिप्टी कमिश्नर जामशोरो गज़नफ़र अली क़ादरी चयो त उर्स मुबारक दौरान ज़ाइरीन खे हर मुमकिन सहूलतूं फ़राहम कई वेंदियूं, जॾहिं त 300 खां वधीक CCTV कैमरा पिणु नस्ब कया विया आहिनि। मेले दौरान निगरानी लाइ मॉनिटरिंग कंट्रोल रूम पिणु क़ाइमु कयो वियो आहे। डायरेक्टर सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी ॿुधायो त शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुफ़्त मेडिकल कैंप्स क़ाइमु कया वेंदा, जॾहिं त उर्स जे ॾींहुं दौरान सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में एमरजेंसी लागू पिणु हूंदी। वधीक मोटरवे पुलिस ऐं NHA खे पिणु ताक़ीद कई वियूं। उन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधायां त हिते हिस्को पारां बिजलीअ जे लाइ 3 ॾींहंनि जे लाइ पिणु हिस्को जे अमलदारनि ॿुधायो त 3 ॾींहं बिजलीअ जो कमकार हली रहियो आहे। इंशाअल्लाह मेले वारा 3 ॾींहं बिजली क़ाइमु रहंदी। जी।